नाज़रीन, रखण लगोट सांगी वासी दरगाह जोग शरीफ़ जे पांधीअड़े सूफ़ी जुड़ियल फ़क़ीर सांगी जे ॿारे जी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें जुड़ियल फ़क़ीर सांगी खे भेटा पेश करण लाइ सूफ़ियाणी राग जी महफ़िल कोठाई वई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शकील धारेजो। ॾखण लॻे ॻोठ सांगी वासी दरगाह जोग शरीफ़ जे पांधीअड़े सूफ़ी जुड़ियल फ़क़ीर सांगीअ जे ॿारे जी तक़रीब थी गुज़री। तक़रीब जा इंतज़ाम संदसि फर्ज़ंद सूफ़ी रागी फ़क़ीर मुख़्तियार सांगीअ कया। तक़रीब में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सूफ़ी फ़क़ीर पहुता, जॾहिं त सूफ़ी फ़क़ीर खे भेटा पेश करण लाइ सूफ़ियाणी राग जी महफ़िल पिणु मुनक़द कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल सूफ़ी रागिन सूफ़ियाणो राग ॻाए वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। उन मौक़े ते सूफ़ी फ़क़ीर जुड़ियल सांगीअ जे वारसनि ऐं ॿारे जी तक़रीब में आयल महिमाननि आवाज़ टीवीअ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त फ़क़ीर जुड़ियल साईं जन जेको आहे सो जंहिंमहिल बाबा जन इन तसौफ़ जे फ़क़ीरी लाइ रंग रमज़ में आया त बाबा जन जो तमामु पुराणो जेको आहे साथी हुयो। बाबा जन हारमोनी वॼाईंदो ऐं पाण बि ॾाढो सुलझिणो ऐं तमामु सुठो इंसानु हुयो ऐं हिन राग जे रमज़ खां वाक़ुफ़ु हो। ॾाढो सुठे अंदाज़ में जेको आहे सो ऐं जेसिताईं जीअरो हुयो सो बाबा जन सां गॾु ई रहियो। बाबा जन दरगाह जो तालिब बि करायसि। अॼु जेको आहे सो मुख़्तियार फ़क़ीर हुनजी वरसी कई आहे ऐं असां उन में शरीक थिया आहियूं। अचे जीअं त मुंहिंजो वाल साहबु 1985 में वफ़ात करे वियो, उन खां पोइ असां मुसलसल जेको ॿारो मल्हाईंदा आहियूं ऐं फ़क़ीर साईं इमामदीन साईं जे सोबत में रहियो ऐं असांजे ॻोठ सांगीअ जो माना चङो बि हुयो ऐं सूफ़ियाणी फ़क़ीर हिसाब सां जेको रहियो। दरगाह जोग शरीफ़ जो तालिब सुणे इशाज़ाबाद साईं जो ऐं फ़क़ीर इमामदीन साईं जे सोबत में काफ़ी टाइम रहियो ऐं असां हुनजी औलाद आहियूं। हिन महिल ताईं इहो ॾियारो हुनजो मल्हाईंदा अचूं था। जुड़ियल साईं जी छा पंहिंजो हक़ीक़त कजे, तमामु प्यारो फ़क़ीर हो। असां उनजे आवाज़ जा मुश्ताक़ आहियूं। ॾाढी हुनजी महफ़िल ॼमंदी, ख़ासि करे फ़क़ीर साईं असां। हा, ऐं उनजे वक़्तु विसाल खां पोइ जीअं हाणे अॼु ॿुधायो वियो त 85 खां मुसलसल हिते ॿारो थींदो रहे थो। उनजे यादि में पंहिंजो कचहरी थिए थी ऐं शाबाश आहे पोयनि खे संभालियूं। जीअं पोइ अॻिते क़दम आहे पोइ क़दम न धरंदा। असां सफ़रनि में बि गॾु हूंदो हो। दरगाह जोग शरीफ़, तजल शरीफ़, फतेहपुर जाॾे बि अचणु वञणु थींदो हो त गॾु हूंदो हो। बाजे जो त मास्टर हो, बाक़ाइदे मास्टर। हुनजा आवाज़ ॾाढा वणंदड़ हुया, प्यारा हुयसि। फ़क़ीर साईं जे जोड़ जो माना बहितरीनु माण्हू हो। अवां सूफ़ी फ़क़ीर ऐं दरगाह जोग शरीफ़ जे पांधीअड़े फ़क़ीर जुड़ियल सांगीअ जे वारसनि ऐं संदसि जी हयातीअ में कुझु ॾींहं गॾु घारींदड़ वेझनि साथियुनि ऐं तक़रीब में मौजूदु महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त फ़क़ीर जुड़ियल सांगी फ़क़ीर इमामदीन रखण सतारीअ जी सोबत में ज़िंदगी घारी ऐं फ़क़ीरी लॾे सां पिणु तमामु घणो चाव रखंदड़ हो। पूरी हयाती दरगाह जोग शरीफ़ जो पांधीअड़ो थी रहियो ऐं यकतारे चपड़ीअ समेत बाजे वॼाइण में तमामु घणी सलाहियत रखंदड़ हो। रिपोर्टर शकील धारेजो, आवाज़ टीवी न्यूज़, ॾखण।